अस्सलाम वालेकुम। जीए सिंध जीए लतीफ़ जी ॿोली। रते वासियो, जीअं त काफ़ी ॾियारनि खां मां चाहियां पियो त हिकु अहम इशूअ ते ॻाल्हायां, पर कुझु ज़ाती मसरूफ़ियतूं ऐं ॿियो सहाफ़ती मसरूफ़ियतुनि जे सबबु अची न पियो सघां। उहो मसइलो तमामु परेशान कई वेठो आहे असांखे हिन वक़्तु, जो काफ़ी असांखे रते मां दोस्त कॉल करे पिया चवनि त ब्लड जी ज़रूरत आहे, ब्लड जी ज़रूरत आहे। ऐं जॾहिं इन हवाले सां असां उन्हनि खे ब्लड बैंक मोकिलियूं था त उन्हनि खे ब्लड मिले कोन पई, उते स्टॉक उन्हनि वटि अवेलेबल आहे कान, कोई शख़्स ॾियण लाइ तयारु कोन्हे। पोइ मां इन सबबु सोचियुमि त छो न हिकिड़ो पैगाम रिकॉर्ड कयां त असांजे जेके रते में माशाअल्लाह 300-400 सोशल वर्कर आहिनि, 150-200 साफ़ी दोस्त बि हूंदा, उन्हनि खे घुरिजे त कम से कम ब्लड बैंक जे हवाले सां कोई लाइ अमल जोड़ियनि। त जेकॾहिं रते में अस्पतालूं ज़रूरी आहिनि त हिते ब्लड बैंक त बि त ज़रूरी आहे न। आख़िर छा कारण आहे त हिते बेनज़ीर साहिबा जे अबाणे तक में हिनमहिल ताईं कंहिं बि ब्लड बैंक जे बारे में न आहे सोचियो। छा मां सोचियो आहे त इहे जॾहिं हिकु खे इलाज कंदा हूंदा, मिनतूं कंदा हूंदा त असांखे रत ॾियो, ऐं उहे उनखे जवाबु ॾींदा हूंदा त उहे केतिरो परेशान थींदा हूंदा उन्हनि जा पेरेंट। अॼु काफ़ी सारा ॿार हिते थैलेसीमिया जा पेशेंट आहिनि। ॾिहाड़े में घटि 3 खां 4 भेरा असांजे उन्हनि जे लाइ कॉलियूं पियूं अचनि त अदा असांजी पोस्ट लाहियो। हिते रते में कोई ॾियण लाइ तयारु कोन आहे। पोइ मां चाहियां पियो त तव्हां सभु ॿाहिरि गॾिजी असांजो साथ ॾियो, त इन जे लाइ कोई लाइ अमल जोड़ियो, इन जे लाइ कोई आवाज़ु उथारियूं त रते में ब्लड बैंक तमामु ज़रूरी आहे। घटि में घटि तालुके अस्पताल जी इंतिज़ामिया खे घुरिजे त इन हवाले सां कोई नोटिस वठे या हायर अथॉरिटीज़ ताईं पैगाम पहुचाए।